नौशरो फिरोज मां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ कंडियारो अॻोणे MPA ऐं मौजूदा PS ॿटरी जे उम्मीदवार सैद सरफराज़ हुसैन शाह ऐं अॻोणो MNA ऐं मौजूदा NA 205 जे उम्मीदवार सैद इब्रार शाह जा माण्हू मुंहिंजे स्कूल मथां सिधो सओं कब्ज़ो करे वेठा आहिनि। अॻोणे MPA ऐं अॻोणे MNA जी शूट ॾिनल अथनि। मुसलसल शिकायतूं ॾिनियूं आहिनि पर हिन वक़्त ताईं कंहिं बि ॻाल्हि जो को तदारको न थियो आहे। कंडियारो शहर जे उमरपुर मौला वार्ड नंबर 9 जे रहवासी मुस्कान मल्हा जा अॻोणे MPA ऐं मौजूदा PS ॿटरीअ जे उम्मीदवार सैद सरफराज़ हुसैन शाह ऐं अॻोणे MNA ऐं मौजूदा NA 205 जे उम्मीदवार सैद इब्रार शाह मथां दाहींदे ॿुधायो त अॻोणे MPA ऐं अॻोणे MNA जा माण्हू ॾाढ ते मुंहिंजे स्कूल ते कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं हाणे कूड़ियूं FIR कराइण जूं धमकियूं पिया ॾियनि। मूंसां इंसाफ़ कयो वञे न त ॿी सूरत में 7 फेबरवरी ते नौशरो फिरोज प्रेस क्लब अॻियां पाण खे बाहि ॾेई सारींदुसि, जंहिंजो ज़िम्मेवार इब्रार शाह ऐं सरफराज़ शाह हूंदा। नारी मुस्कान आफ़ताब मल्हा। हिकिड़ी शख़्सियत आहे उहा ज़ियाउल उन खिलाफ़ मां इख़्तिजाज करे प्रेस क्लब मोड़ ते सहाफ़ी हज़रातनि जा गुज़ारा पेश कयूं आहिनि। तव्हां नोट कयो हुजो, तव्हां ॿुधियो हुजो, ही हिकिड़े माण्हू जे ख़िलाफ़, हिकिड़े माण्हू जो ॿियनि माण्हुनि लाइ असांखे एतिराम आहे, इज़त आहे। ॿिया बि पीपल्स पार्टी जा हिते काफ़ी जेके हिमायतदार आहिनि, उनजे दिलि जे घरनि खां उनजो असां एतिराम कंदा आहियूं। उहे असांजा पाड़ेसिरी आहिनि, हू असांजा पंहिंजा आहिनि। उन्हनि असांखे कंहिं क़िस्म जो को रंजायो न आहे। असांखे ज़ियाल लंचार उनजे हरकतुनि, उनजे कब्ज़ा खोरी, उनजी पाणी बंदि करणु, उनजी लैंड ग्रेबिंग, उनजी पंहिंजो ॿियनि माण्हुनि जे ज़मीन ते कब्ज़ा कया आहिनि, जेके वीचारा हिते अचण लाइ बि तयारु न आहिनि। उहा मूंखे यादि आहिनि। थी सघंदो हिते पुराणो वॾी इहा साहबी आहे बख्शल जुमाणी साहिबु, इनखे ख़बर आहे, इनखे ज़रूरु ख़बर आहे त ॿियनि ते बि कब्ज़ा आहिनि, पर उहे वीचारा नथा अचनि। मां हिन खे न छॾींदुसि पुरअमन तरीक़े सां।